नारायण वासुदेव। तो ध्यान जो परीक्षित महाराज पूछो तो हे केर अचियो हिरण्याक्ष महाराज यो केर हो तो चयूं कश्यप ऋषि जी कई धर्म पत्नियों उन्हें में माता जी की द्वितीया उन्हें में दैत्य प्रकट थिया, माता अदित्या उन्हें में देवताओं प्रकट थिया। तो माता द्वितीय में ये सब दैत्य प्रकट थे। तो एक बार संध्या जी समय ग्रस्त जी याचना कई माता द्वितीय कश्यप ऋषि चयो भोले बाबा हिन महिल घुमंदा आहिनि ये समय सूर्यास्त जो सूर्योदय जो इहो मोनोपली केवल भगवान जी भक्ति जे लाइ। इन महिल चार कम बिल्कुल न करण खपनि, अब्रह्मचर्य न रखण खपे। इन महिल अगर कोई गर्भ धारण कंदो तो संतान उन जी आतंकवादी पैदा थींदी, दुष्ट पैदा थींदी, व्यभिचारी या शराबी जुआरी पैदा थींदी। ॿियो कम पढ़ाई भी इन महिल न करण खपे सूर्यास्त जे समय, पढ़ंदो तो सभु भुलिजी वेंदो। सूर्यास्त जे समय सूर्य ढलान ते हुजे, अस्त थियण वारो हुजे, रोटी खाए तो रोग पैदा कंदी, जठरागनी ख़त्म थी वेंदी, शरीर फुलजंदो वेंदो, मेद वधंदो वेंदो, मोटापो अची वेंदो, भोजन हजम न थींदो। कॾहिं बि सूर्यास्त जे समय ते भोजन न खाइणु खपे। सूर्यास्त थी वञे या थियण में अधु घंटो पहिरियों करे वठो, बाक़ी सूर्य ढलजंदो आहे, अंधेरो थियणु लॻंदो आहे, ओॾी महिल कॾहिं बि भोजन न करणु खपे, पढ़ाई न करणु खपे, ग्रस्त न करणु खपे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ, चौथो कम निंड न करणु खपे, निंड कंदो तो उम्र घटिजी वेंदसि। ये चार कम बिल्कुल न करणु खपनि। हिन महिल बढ़िया भगवान जो भजन करे, गाए, कीर्तन करे, सुमरन करे, गायत्री मंत्र पढ़े, इन जे लाइ। हाणे ॾाढो मना कयो कश्यप ऋषि, धर्म पत्नी कामातुर थी न सम्झी, मजबूरीअ में गर्भ धारण थियो, लेकिन पोइ जिन महिल चेतना आई चरणनि ते किरी पई, शिव भगवान खां क्षमा घुरी। हाणे छा थींदो? चई देवी बि आतंकवादी पैदा थींदे, ख़तरनाक, टिनी लोकनि खे डिॼाए छॾींदा। रोअण लॻी, लेकिन चिंता न कर, तूं पश्चाताप कयो आहे त तुंहिंजो पोटो वरी अहिड़ो पैदा थींदो, टई लोक जंहिंजी वंदना कंदा, भगवान जे हृदय में रहण वारो। बोलो भक्त प्रहलाद महाराज की। तो सुखदेव जी चवनि था हे असमय गर्भ धारण थियो, हे उहे ई ॿ ख़तरनाक राक्षस पैदा थिया, हिरण्यकश्यप ऐं हिरण्याक्ष। हिरण्याक्ष धरती खणी भॻो, भगवान उन जो उद्धार कयो। हाणे हिरण्यकश्यप भगवान खे ॻोल्हण लॻो, ॻोल्हींदे ॻोल्हींदे वियो, सभु लोक ॻोल्हे आयो, वैकुंठ में भी भगवान जो दर्शन न थियो। भगवान तो भक्तन जे लाइ, वीचारो थके हारे वापसि आयो। लक्ष्मी माता पूछे थी प्रभु तव्हां काथे हुआ, काथे नज़र न आयो हिरण्यकश्यप खे? भगवान चवनि था इन जे उद्धार में अञा समय बाक़ी आहे, अञा मुंहिंजो भक्त न आयो आहे, इन जो उद्धार पोइ कंदुमि। चाहियां त हाणे इनखे पहुचाए छॾियां वैकुंठ, पर मुंहिंजो भागवत भक्त प्रहलाद महाराज अचे, अञा उनजो अचणु संयोग बाक़ी आहे। त प्रभु तव्हां काथे हुआ? चई टई लोक त छॾ, ज़िंदगी भर ॻोल्हींदो रहियां, कल्पनि जा कल्प, मूंखे ॻोल्हे न सघियां, मां अहिड़ी जॻह ते लिकी पियो। काथे लिकी पिया हो प्रभु? चई मां इन जे हृदय में ई लुकी पियो। हिरण्यकश्यप जे हृदय में वञी वेही रहियो, ॿाहिरि पियो ॻोल्हे, मां अंदरि वेठो। कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे बन माए, तैसे घट घट हरि आप हैं दुनिया जानत ना है। असां बि ॻोल्हियूं था वेठा, भगवान त गॾु ई वेठा आहिनि। कॾहिं निहारियो से कोन, कॾहिं पुकारियो से कोन, उहे मिलंदा कीअं आहिनि? प्रेम सां मिलंदा आहिनि। आंसू रूपी जल जो त भगवान जे भक्ति रूपी पुष्प खिलंदा आहिनि, गुलाब खिलंदो आहे। चओ हरे राम।